अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर इस टीवी न्यूज़ नज़र विझूं था हिमलची अपडेट ते। नाज़रीन, जाती खां निसार अहमद समेजो जी रिपोर्ट मूजिब तालका अस्पताल जाती में डॉक्टरनि दवाउनि ऐं सिहत जी सहूलतुनि जी खोट खिलाफ़ जाती जे झोंझार नौजवान एडवोकेट फैसल फारूक तमीमी पारां सिंध हाई कोर्ट कराची में पिटीशन दाखिल कराइण ते पब्लिक प्रेस क्लब जाती सद पारां नौजवान वकील फैसल फारूक तमीमी खे आजाणो न वियो। नौजवान वकील खे ॾिनल आजाणे तकरीब दौरान पब्लिक प्रेस क्लब जाती जे 7 नौजवान वकील खे अजरको ओढ़ाए अवामी ख़िदमत ते खेसि ख़राज तहसीन पेश कयो। इन मौके ते जाती जे झोंझार नौजवान एडवोकेट फैसल फारूक तमीमी चयो त जाती साहिली पट्टी वारो तालको आहे जिते ॿिन बुनियादी सहूलतुनि समेत सिहत जी सहूलतूं न हुअण सबबि ग़रीब मिस्किन माण्हू सख़्त परेशान आहिनि। जाती जे सरकारी अस्पताल में डॉक्टरनि दवाउनि ऐं ॿी सहूलतुनि जी खोट ते दिली ॾुख आहे। अस्पताल में सहूलतुनि जे हल लाइ हाई कोर्ट में पिटीशन दाखिल कराई आहे जंहिंजो कोर्ट सगोरी में केस हलंदड़ आहे। उम्मीद आहे त कानून मूजिब जाती जे अवाम खे सिहत जी सहूलतूं ॾियण में कामयाब वेंदासीं।